मैं तूर दी अजमत मनदा पर वखरी शान मदीने दी। मैं तूर दी अजमत मनदा पर वखरी शान मदीने दी। जदों टुरिए शहर मदीने नू हर कदम ते तूर आ जांदा है। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखड़न में पानी आ। जिब्रील सवाल क्यों आका अज मेराज जी रात आ रब्बसी सा मुलाकात जी रात आ अखड़न में पानी छाजो आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील अज मां मुहम्मद के पंजी अम्मा जो प्यार याद आयो। अजो को नौजवान जेकी अम्मा जो प्यार न थो वणे। अजो को नौजवान जेको अम्मा के उहा इज्जत न थो दे। अजो को नौजवान जेको माँ पी के नाराज करे पो भी जन्नत जी उम्मीद रखी वेठो आ। अजो को नौजवान जेको महीनन जा महीना पोड़े पीर सा घर में नथो गालाए। महीनन जा महीना नौजवान मां सा नथो गालाए। छा पो भी उम्मीद करे थो त रब जन्नत दे। हजरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आ। हुस्न एडो आ जे औरतुन आंगुरियूं कटियूं। पर मेराज वारी रात यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जने महबूब जो हुस्न ॾिठो न त पंहिंजो हुस्न विसरी वियो। कई शायरों जो दखल हीअं बयान कयो आ तुम्हारे रुखों पर जमी गया के तुम्हारे रुखों पर जमी गया के मैं कैसे रुखों से हटाऊं अखियां। तुम्हारे रुखों पर जमी गया के हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के जिन्हें मिस्र जे कैदमा आज़ादी मिली ऐं बादशाहत मिले थी 700 वज़ीर वेठा आहिनि। हिकिड़ो वज़ीर अॻिते आयो आहे जे बादशाही जो ताज अल्लाह जे नबी जे मथे दियांदो आहे। हजरत यूसुफ जी अखियुनि में पाणी आयो। वॾो वज़ीर चवंदो पियो आहे यूसुफ हे बि को रोइण जो वक़्तु आहे तो कैदी खे रब बादशाह थो बणाए हे रोइण जो टाइम त न आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जवाब ॾिनो फरमायो काश अज हिन खुशी में मुझो अबो याकूब हुजे। यूसुफ अलैहिस्सलाम बादशाही जे ताज मिलण वारे वक्त में अबू न विसारियो आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात अम्मा न विसारी आ। अज तू अबो भी विसारे वेठो आ अम्मा भी विसारे वेठो। साईं जन फरमायो जिब्रील अज मां मुहम्मद के अम्मा जो प्यार याद आयो आ। फरमायो अज मुखे अम्मा जो प्यार याद आयो आ। प्यार याद करे आका रोई पिया। तने कई शायर जो आ अजमता की सुनावा मादियां जे तू अजमतू केड़ियों केड़ियों अम्मा जो बुधायाव। अजमता की सुनावा मादियां उतार देंदिया ने दुआवा मादियां उतार देंदिया ने दुआवा मादियां। अजमता की सुनावा मादियां उतार देंदिया ने दुआवा मादियां। जे तो मां जी केड़ी केड़ी अजमत बुधायां अबे अम्मा जी दुआ दुआ है जेका बुढ़ण वारे के तारींदी आ। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आ। तूर सीना देवे दुआ रब सा हम कलाम जण जे लाए।
हजरत मूसा घरा निकरे तो हेडा मूसा नबी जी अम्मा दुआ थी करे अल्लाह मुझे मूसा जी पार थी। अल्लाह फरमायो जिब्रील मूसा जे पुजण का पहिरियों मूसा जी अम्मा जी दुआ अर्शन ते पुजी थी। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी अम्मा वफात करे वैया। अल्लाह जो नबी आ कलीम पाक वादी में आयो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सा हम कलाम थियण जे लाइ जने आया। एक दिहाड़ो न ब दिहाड़ा न 3 ॾींहं न 4 ॾींहं न 10 ॾींहं गुज़री आ 20 ॾींहं गुज़री आ। अल्लाह जो नबी जी अखियुनि में पाणी आ। अतयात वारी कैफियत बनाए अल्लाह जो नबी अखियुनि मां पाणी तो वहाए। मुझा करीम अल्लाह एक पासे ना अम्मा जी जुदाई बे पासे ना तू भी नाराज थियो अलाए 40 ॾींहंनि इंतजार आ। 40 ॾींहंनि खां बाद हुकुम आयो मूसा हाणे जिब्रील अचे त ईंदो कर न त रोज़ानो पाण न ईंदो कर। जे मूसा नबी के अम्मा जी दुआ जी ज़रूरत है तो तव्हां असांखे केतिरी न बे अम्मा जी दुआउनि जी ज़रूरत है। माशाअल्लाह तव्हांजा भाग भला आहिनि। असांजी पूरी सिंध में बल्कि पंजाब ताईं खूबसूरत शोहरत हासिल करण वारा खूबसूरत जोड़ी अल्लाह इन्हनि जे इल्म में उम्र में सेहत में आवाज़ में वधीक बरकत अता फरमाए। मुझी मुराद हाजी अब्दुल वाहिद साहब जो तो ये शेर अली हुजन साहब अची वे अनकरीब अवं इंशाअल्लाह नातू ॿुधाईंदा। तो मार्स पे क्यों हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखड़िन में पानी आ। जिब्रील अर्ज क्यों ता आका अज मेराज जी रात आ रब से सब मुलाकात जी रात आ अखड़िन में पानी छा जो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदू साहब पाण फरमायो जिब्रील अज मां मोहम्मद की अम्मा जो प्यार याद आयो आ। पाण फरमायो काश अज मुझी अम्मा जिंदा हुजे हा अम्मा जे मथड़े ते चुमी ॾेई चवां हा अम्मा ॾिस तुझो यतीम मोहम्मद अज अर्शन जो मेहमान थो बणे। तेरे के शायर जो अजमतों की सुनावा मादिया अजमतों की सुनावा मादिया उतार देंदिया ने दुआवा मादिया लाल प्यारा जद तलक घर नहीं आमदा ओ बूए दे पैया निगाह मादिया। नौजवान रात जो देर थो मोटे अम्मा जी नजर दरवाजे ते हुंदी आ। जंजी अम्मा दुनिया मां फौत थी वई उन खां पुछा करे आ हाणे केरा जेको तुझे लाइ रात जो इंतजार करे। कई शायर जो हर चीज बाजार ज मिल वैसे तेको क्या दसावा क्या मिलसे हीरे मोती लाल जवाहिर तेनो हर किस्म दी यार दवा मिलसी। इथा किस्म किस्म दे होटल गिल तेनु साफ शफाफ गिजा मिलसी। पर सारा जमाना छाण वदा न पियो मिलसी। अबे जे वजन खां पोइ अबो नथो मिले अम्मा जे वजन खां पोइ अम्मा नथी मिले। जंहिं जाइ ते अबे अम्मा जा खटड़ा आहिनि जहिड़ो घर जी रौनक उन जाइ ते हूंदी आहे। जंहिंजे घरनि मां अबे जी खट खजी वई अम्मा जी खट खजी वई उहो पूरो घर ख़ुशियूं ॻोल्हींदो आहे ख़ुशी नज़र न ईंदी आहे। अॼु पोड़ो अबो घर में नथो वणई अॼु पोड़ी अम्मा घर में नथी वणई। नौजवानो जवानी ते नाज़ न कयो। केतिरा नौजवान कबर हॾा बिगाड़े छॾिया। रो पे प्यारे मोहम्मद मुस्तफा रो पे प्यारे मोहम्मद
मुस्तफा ओ याद जद आइया वफा ओ याद जद आइया वफा वमादिया अजमता की सुना वमादिया। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा जो प्यार न विसारियो मेरा जरी रात अम्मा सा के इया शे समझाई थी पूरी उम्मत ला अजीब व गरीब हिकमतूं जेके मिराज वारे सफर में ज़ाहिर थी थियूं। तो मुझा मोहतरम दोस्तों अवां सां दीनी जलसन में अचूं था इन जो को मकसद है नमाज मेराज वारी रात तोहफे में मिली आ 50 नमाज़ूं मिलियूं 5 माफ़ थियूं 45 बिलाखिर 45 माफ़ थी वयूं 5 बचियूं। मुल साहब वाइज़ में ॿुधारे पियो जट्टू थी बीठो अचे थी नबी साईं हिकु चक्कर ॿियो हणे हा उम्मत जी जानी छुटी वञे हा इहा ही जट जी ॻाल्हि आ त मां तोखे आमना जे लाल जी ॻाल्हि ॿुधायां। मुंहिंजे साईं फरमायो हाणे मूंखे घटि कराईंदे शर्म थो अचे जंहिंजो मां मुहम्मद सां प्यार आहे उहे 5 नमाज़ूं ज़रूर पढ़ंदा 5 नमाज़ूं सवा 50 इरादो आहे नमाज़ पढ़ण जो जेकॾहिं नमाज़ पाबंदी सां पढ़बी रोज़ानो कुरान पाक जी तिलावत कबी अल्लाह जो जिक्र कबो तो वो वक्त परे ना है कि अल्लाह जी रहमत अवां साडे मुतवज्जह थे। बस अल्लाह सी का दुआ है तो अल्लाह तबारक व तआला जल्ल वाला शानु अवां सा सभिनी के बिनी जहानन जो भलायूं चंगायूं नसीब फरमाए बिनी जहानन जे परेशानन का अल्लाह महफूज फरमाए जेतर आया हो अल्लाह के राजी करण आया हो अल्लाह सी का दुआ है अल्लाह सी अवां सा का पंजे रजा जो ऐलान फरमाए वो आखिर आप बस वाला जितना छोना कलाक मेरा जे त पूरो करो त सही अध में छडियो दा जो सब जेको आहे मेरा जार के तो अध में छडियो ना कॉपी करे खड़े ये जगह एडी याद जने गलाइण वारो गलाए पिया बिया अची वेंदा त अगे की खपे त जाए खाली करे जे माई लोग मेरा जे बुधाया त बाकी जे की लावे साथ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोराक दे था सफर शुरू हुआ जो सुभान अल्लाह दिल जे मोहब्बत सा मैं बैठा ही कावड़िया हो तो मेरा जो किया बुधाए जे ता के न तामा सुभान अल्लाह जो आवाज आ न तामा अल्हम्दुलिल्लाह जो आवाज आ कुछ तो गाला नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। हमरा वाइज बुधी करे पुट के बाह का वरते शापरे में जोड़ा भी विधे हलिया मदरसे छड़े जो बुजने आयो मदरसे में मौली साहब के जे छोकरो आंदो इन के दाखला दे मौली साहब जो दाखला कोने सराइके में जे दाखला कोई नहीं उन चो मेरा पंध भी दे अपनी नाम भी दे जे मुझो पंध भी दसु पंजी नाम भी दसु हाने वेठा हो मेरा जे बुधण लाए वेठा हो बेवस बणिया त पो हर अचण वारो ता जी कंडीशन दिसी करे जे तो भुख ते वेठा न छाक ते विया न ई हलियो तो वने ता जागी पो तो मेरा जे बुधो न दिल जे मोहब्बत सा नारे तकबीर शाने मुस्तफा अजमत मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे सफर दे रवान किया आका बोराक दे बैठा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जाते नजर पे पई होते कदम पियो पे चवो न सुभान अल्लाह जाते नजर पे पे होते कदम पियो पे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सफर हलदे हलदे मदीने तैयबा का गुजरा सफर हलदे हलदे बैतुल्लाह मरी जगह ते आ जिब्रील अर्ज को ताका हजरत ईसा अलैहिस्सलाम जे पैदाश की जगह हा
अमा इते रुको तरसो बरकतूं नफिल पढ़ो बोरा खे रोकियो वियो संजन बरकतूं नफिल पढ़ियूं कुए तूर ते संजन तरसिया बिलाखिर सफ़र थींदे थींदे अहिड़ी जगह तां गुज़र थियो आका जो जथा जन्नत जी खुशबू पई अचे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील इते जन्नत जी खुशबू थी अचे जिब्रील अर्ज़ कयो त सोना इते उहा खुश नसीब औरत दफन थियल आहे जे मूसा नबीअ ते ईमान आंदो हो ऐं उन जूं ॿ न्याणियूं हुयूं जिन खे कलमे पढ़ण जे जुर्म में बाहि जे तेल जे कड़ाह में साड़ियो वियो हो ॿ मासूम न्याणियूं हुयूं हिकु खीर पियाक न्याणी हिकु ॿी बि नंढड़ी न्याणी साण ही 4 सालनि जी फिरौन उन मासूम न्याणीअ खे अम्मा जी हथन मां ज़ोरी खसे दिने तेल जे कड़ाह में विधो न अवां सब समझदार हो दिने गरम तेल में का शइ सटजे तो उहा विझण वारी शइ जी कैफी छा थींदी आहे जेका शइ उन में सटजे उन जो हुलियो छा थी वेंदो आहे उहा मासूम न्याणी खीर पिया जेके इहा ख़बर बि न हुई त मां अम्मा जी हंज में हा या दुश्मन जे हथ में आ दिने तेल जे कड़ाह में आई आहे कोयला थी वई आहे सड़ी वई आहे ॿी न्याणी खे सटियो वियो आहे मां जे अखियुनि मां पाणी आहे सड़ल लाश न्याणनि जा ॾिसे थी एतिरे में फिरौन चवंदो पियो आहे जेकॾहिं अॻु में रोए हा त न्याणनि जी ज़िंदगी बची वञे हा हाणे अहसासु पैदा थियो थी हाणे मूसा ते कलमो पढ़णु छॾींदी उन औरत जो आवाज़ आयो बेईमान मां मूसा नबीअ ते कलमो न छॾींदमि बसि मां इहो सोचां थी त मां नंबर अॻु में खणा हा पर मुंहिंजूं मासूम न्याणियूं नंबर अॻु में कुर्बानी मां ॾियां हा पर न्याणियुनि जे अॻु में अची वई आहे मुंहिंजी आख़िरी वसीयत आहे त मुंहिंजे लाश जा हॾा मुंहिंजे न्याणियुनि जे लाश जा हॾा हिकिड़ी जॻह ते पूरी जो उते अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो जिब्रील अर्ज़ कयो त आका उहा औरत ऐं उन सां गॾु ॿ न्याणियूं जन मूसा नबीअ ते ईमान आंदो हो पोइ ईमान आण जी जुर्म में दुख तकलीफ़ुनि का गुजरंदे गुजरंदे बिलाखिर तेल जे कड़ाह में पान साड़ाइण त बर्दाश्त क्यों तो तुझे नबीअ ते कलमो छॾण बर्दाश्त न क्यों अल्लाह जे नबीअ ते कलमो छॾण बर्दाश्त न क्यों हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्रील ॿुधायो इन्हनि जी इहा जगह अल्लाह जन्नत बणाए छॾी आहे हे मूसा नबीअ ते कलमे पढ़ण वारी खुश नसीब औरत आहे पर उम्मे खल्लात आका जी सहाबियाणी आहे मुर्स मैदान जंग में शहीद थियो मासूम पुट्रा बिलाखिर जवानी जी मंजिल ते आ मां के इंतजार हूंदो आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह रिसालत में अम्मा आई उम्मे खल्लात चती आका मांखे ख़बर आ न मुंहिंजो मुर्स शहीद थी वियो आ मुझो पुट नौजवान आ मां चाहियां थी इन जी शादी करां मदीने जी कंहिं औरत सां आका रिश्तो भी तय थी वियो आहे अमा महिरबानी कयो न अमा निकाह जो टाइम ॾियो पोइ अमा इन जे मथरे ते शफ़क़त वारो पीउ जी जॻह ते हथ भी रखो रूहानी अब्बा इन जा अवां आयो ये जुमला उम्मे खल्लात जी ज़बान ते आया अखियुनि में पानी आयो मदीने वारे साईं फरमायो उम्मे खल्लात मां इन जो निकाह भी पढ़ाईंदुसि इन जे मथे ते हथ भी रखदुसि शादी में बड़ी बाकी हिन मैदान जंग ओहद वारी जंग लगी वही जने जंग जो मार्को खत्म थियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने शोहदा जे लाशन जे मथा आया उते उन उम्मे खल्लात जे पुट जो लाश भी पियो आ जे शादी में 3 ॾहाड़ा 2 ॾहाड़ा हा अॼु शहीद थियो अल्लाह जे दीन जे ख़ातिर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उम्मे खल्लात के इतला ॾियो तुझो पुट शहीद थी वियो आहे सहाबी सगोरा उम्मे खल्लात जे दरवाजे ते आया आहिनि एक सहाबी बे के चे तो तू दे आवाज दे मां नथो ॻाल्हाए सघां जी अम्मा जे पुट जे निकाह में 2 ॾींहं हुजनि उनखे छा ॿुधायां ॿियो सहाबी चे तो मां तोखां वधीक कमज़ोर आहियां तूं ॿुधा एतिरे में अंदरां आवाज़ आयो पाण में त ॻाल्हायो था मूंसां ॻाल्हायो छा चवणु चाहियो था हिकिड़ो सहाबी चे तो मां पंहिंजे जिस्म ते तबीयत ते कंट्रोल कंदे अल्लाह जी मदद हासिल कंदे आवाज ॾिनो अम्मा तुझो पुट शहीद थी वियो आहे मैदान ओहद में आका मोकिलियो आहे अचे पुट जी ज़ियारत कर ऐं उन जी कंडीशन अहिड़ी आहे जे मदीने बि कोन आणबो उन कोते जबल ओहद जे पासे में आराम वारी जगह ते सुमारबो उम्मे खल्लात जॾहिं घर निकिती आहे 2-4 औरतूं गॾु आहिनि औरतूं चवनि थियूं उम्मे खल्लात पुट शहीद थी वियो आहे जवान
अञा तू पर्दे जे चक्कर में आ 70 साल उम्र उम्मे खला जी उम्मे खला चौंदी भैया ओ मुसा गड हलण वाली औरतूं अल्लाह नौजवान पुट खसियो आ मुका हयात अल्लाह मुखा पुट खसियो आ ना मुका हयात न खसो थई छा मंदर हूंदो जने उम्मे खलाद पुट जे लाश जे मथा आईया हिय वेठो अजी चेहरे ता कफन हटाए उम्मे खलाद पुट जे चेहरे ते चुमी दिनिया चुमी दई करे आसमान ने निहारे जोंदे भैया मुझा करीम अल्लाह मेहरबान अल्लाह मां अम्मा तो सोचा भई हिन जी शादी मदीने जी के औरत सां कराया वाह मुझा करीम अल्लाह तू मुझे पुट जी शादी जो इंतजाम अर्श ते जन्नत जे हूरन सां करे छड़ियो तू त अर्श ते फैसलो जन्नत जे हूरन सां करे इहा भी अम्मा ही अज नमाज पढ़ण दुखी लगे थी अज कुरान पढ़ण दुखियो लगे तो उन्हनि कीअं ज़िंदगी गुज़ारी आहे तॾहिं हिकिड़े माण्हू साईं ॿेर वारनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयो सी काश मां नबी साईं जे वक़्त में हुजा हा साईं जन फरमायो तौबा कर कहिड़ी ख़बर तूं अबू जहल जे पासे फरमायो तुझी ज़रूरत ई जे तूं महबूब जे वक़्त में हुजी करे ये तकलीफ़ां बर्दाश्त करे आ अल्लाह इंतखाब ही उन्हनि जो कयो हो जंहिंखे सहाबा चयो वेंदो आहे जे ॾुख तकलीफ़ूं बर्दाश्त करे पोइ बि ॼण पिया फुस्त बि रब्बिल काबा काबे जे रब जो कसम असां कामयाब थियासीं जे पाक मुहम्मद करीम जी मोहब्बत में जान कुर्बान थी जिब्रील हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾा साईं जन फरमायो हलदे हलदे सफ़र बैतुल मुक़द्दस जो बैतुल मुक़द्दस दरवाज़न में हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो बाबे मोहम्मद साईं जन उन दरवाज़े खां अंदर दाख़िल थिया दरवाज़े खां अंदर दाख़िल थियण खां बाद तमाम नबी रसूल सगोरा पंहिंजे पंहिंजे इबादत में मसरूफ़ साईं जन फरमाइनि था मां मोहम्मद भी अल्लाह जो शुक्र अदा कयो नफ़िल पढ़ियो उन खां पोइ जिब्रील आज़ान चई आज़ान कई चई हज़रत जिब्रील साईं जन खे बांह खां वठी करे मुसल्ले ते बीहारियो जो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी पंहिंजे ज़िंदगी मुबारक में कॾहिं साईं जन पंहिंजे ज़िंदगी मुबारक में कॾहिं आज़ान हय्या अलस सलात हय्या अलस सलात हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सर करे ऐं को रहिजी वञे पोइ कहिड़े मक़ाम ते पहुतो कहिड़ी जाइ ते पहुतो वञे साईं जन हज़रत बिलाल खे चवंदो आहे तूं आज़ान ॾे पोइ न अचण वारो गुनाहगार थींदो काफ़िर त न थींदो साईं जन नमाज़ मुकम्मल कराई आहे पोइ मार्ज़ पे कयो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे हुस्न ते नाज़ पर जने साईं जन जे हुस्न खे ॾिठईं त पंहिंजो हुस्न विसरी वियो कई शायर उनजो तख़य्युल हीअं बयान कयो आहे तुम्हारे रुख पर जमी हया के मैं कैसे रुख से हटाऊं अखियां कसम खुदा के बड़े हसीओ कसम खुदा की बड़े हसीओ मैं कैसे रुख से हटाऊं अखियां तुम्हारे रुख पर जबी गया के ये बात हाकिम में सोचता हूँ कि खुद मुसव्विर ने पूछा होगा मैं नक्श तेरे बना रहा हूँ बताओ कैसी बनाओ अखियां तुम्हारे रुख पर जमे गया के हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंबिया जी इमामत करण खां बाद आसमानी सफर आ पहिरे आसमान ते हज़रत आदम सां मुलाकात बे आसमान का 3 का चौथे चौथे का 5 5 का 6 6 का 7
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जने सिदरतुल मुंतहा ते पहुतासे उते हिकिड़ो वण आ जेके बेर जो वण चए थो वञे। संजन फरमायो उन जो को पन्नो खाली न हो जंहिं ते अल्लाह जा फरिश्ता उन जी का टहणी खाली न ही जाते अल्लाह जा फरिश्ता नज़र न अचनि। पूरो वण ॼणो अल्लाह जे फरिश्तनि सां भरियल। संजन फरमाईंदा कि अल्लाह मूंखे सवारी अता कई जंहिंजो नालो रफ़रफ़ आहे। उन जी कैफ़ियत छा आई? उहो संजन फरमायो का शइ दुनिया में अहिड़ी आहे न जंहिंजो मिसाल ॾेई सम्झायूं। अल्लाह वो सवारी अता कई। मुझे सही फरमायो मुझे रब से मुलाकात आ। अल्लाह पुछा तो फरमाए महबूब छा खणी आयो आ? मर्द के मुझा करीम अल्लाह मां त अवां वटि हर शइ जा खजाना आहिनि, मां त आजिज़ी आंदी आ। हीणो हाल आंदो आ। अतहियातु लिल्लाहि व सलवातु तय्यिबात। मुंहिंजी जानी इबादत, माली इबादत, कौली इबादत, ये सब इन जलायत तू राज़ी थी। अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। मुंहिंजा सोना तुझे मथा मां रब जो सलाम हो। वाकई अहिड़ी शइ तू आंदी आहे जेका मुंहिंजे खज़ाने में न आहे, छो त अल्लाह कमज़ोरी खां पाक। अल्लाह कमज़ोरी खां पाक। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। पाक हुआ ज़ात अल्लाह पाक हर ऐब खाना, अल्लाह पाक हर कमजोरी खां। तमाम नबियन रसूलन जो मेराज जमीन ते बसूरत हुयो मेराज, पर सूरत इम्तिहान वारी। आका जो मेराज सूरत इम्तिहान वारी ना, सूरत इनाम वारी। सूरत केड़ी बा? इनाम वारी। 50 नमाजूं मिलियूं, 50 मां 45 माफ़, 5 नमाजूं बचियूं। हाँ 5 नमाज़न पढ़ने जो इरादो है, पर मुझे सही फरमायो पढ़दा 50, 5 सवा 50 जो मिलदो। संजन ने वापस मोटी आया अची करे ॿुधारियो तो मक्के जा काफ़िर पाण में चवण लगा किए तो मुमकिन थी सके एक ही रात के अंदर मदीने खां वठी बैतुल मुक़द्दस केडो वडो सफ़र आ। वरी अञा जे तो मागे सफ़र कियो आ। इहो तज़किरो हिकड़े मौके ते रूम जे बादशाह वटि थी रहियो हो। रूम जे बादशाह वटि हज़रत अबू सुफियान वेठा, अञा ताईं इस्लाम में दाख़िल न थिया आहिनि। जॾहिं वेठा उते तज़किरो हली पियो। रूम जे बादशाह पुछा कि हज़रत अबू सुफियान खां अवां मोहम्मद जे बारे में छा था चओ? हज़रत अबू सुफियान उही ॻाल्हियूं कयूं जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शाया निशान हुयूं। रूम जे बादशाह पुछा कि त हाणे चए थो जेको मेराज करे आयो आहियां, इहा ॻाल्हि बि करे थो। एतिरे में हिकिड़ो न्याय माण्हू वेठो हो। जी अबू सुफियान का पुछा कई इहा मेराज वाली रात कॾहिं जी ॻाल्हि करे तो? घणो अरसो थियो आहे जे हेतिरा ॾींहं थिया आहिनि। हिन राति चए थो त मां अल्लाह सां मुलाक़ात करे आयो आहियां, जन्नत जहन्नम ॾिसी आयो आहियां, मके खां बैतुल मुक़द्दस वियो आहियां। त उहो माण्हू चवण लॻो त मां बैतुल मुक़द्दस जो चौकीदार आहियां, मुंहिंजी ड्यूटी आहे मस्जिद जे दरवाज़नि खे बंदि करण जी। उन राति हिकिड़ो दरवाज़ो जंहिंजो नालो मुहम्मद आहे, उहो दरवाज़ो मूंखां बंदि न पियो थिए। मां 2-4 माण्हू ॿिया वठी आयुमि, ज़ोर ॾिनो से दरवाज़ो बंदि न पियो थिए। हता कि मिस्त्री के वठी आयासीं ऐं मिस्त्री सोचे सोचे आजिज़ बणिजी वियो। उन जुमला इहे चया लॻे तो छत जो वज़न इन चौकाट ते अची वियो आहे, चौकाट बंदि थी वई आहे। इन जे करे हाणे इहो मथी वज़न जेतर न हटाइबो ओतिरे ताईं दरवाज़ो हाणे बंदि न थींदो। इन जे करे हाणे हिनखे इन हाल में छॾे ॾियो, सुबुह बंदि कंदासीं। उहो चौकीदार चवण लॻो मां जॾहिं सुबुह जो आयुमि त दरवाज़ो पाण बंदि बि थिए पियो, दरवाज़ो खुले बि पियो ऐं पूरी मस्जिद नूर सां भरियल नज़र पई अचे। उहो चौकीदार चवण लॻो त पोइ हिन जी ॻाल्हि सची आहे। संजन जॾहिं इहा ॻाल्हि कई त मके जे यहूदनि खे मञणु ॾुखी पई लॻे। संजन ॿुधाइनि पहिरें आसमान खां ॿिए आसमान, 3 आसमान, आसमानी सफ़र जे महबूब बयान करे उन्हनि उन ते एतिराज़ करे कोन पिया सघनि, छो त आसमानी सफ़र ॾिसी कोन आया हा। हुननि एतिराज़ कयो बैतुल मुक़द्दस वारे सफ़र ते। उनखे ख़बर हुई त केतिरा कलाक लॻनि था मके खां बैतुल मुक़द्दस वञण जे लाइ, तेज़ रफ़्तार सवारी हुजे केतिरो टाइम लॻंदो। इन्हनि ते एतिराज़ कई वेठा हा। संजन फरमाइनि था मां उन्हनि खे ॿुधायो त हिकिड़ो काफ़िलो जो सिज उभण वारे टाइम ते मके में पहुतो अची, ॿियो काफ़िलो तव्हांजो मंझंदि जो पहुतो अची, टियों काफ़िलो तव्हांजो सिज लहण खां पोइ मदीने मके में पहुतो। जेके वापसि तिजारत वारा काफ़िला मोटिया था अचनि ऐं तव्हांजे हिकिड़े काफ़िले में फलाणो माण्हू आहे जंहिंजी बांह भॻल आहे, उनखां पुछा कजो तुंहिंजी बांह कीअं भॻी आहे। सुबुह जो सिज उभरियो, पहिरियों काफ़िलो पहुतो अची,
पहिरीं ॻाल्हि सची थी वई। मंझंदि जो टाइम थियो, ॿियो काफ़िलो पहुतो अची, साईं जन जेको टाइम ॿुधायो। टियों फरमायूं त सिज लहण वारे टाइम ते टियों काफ़िलो पहुतो, टियों काफ़िलो बि पहुतो अची करे। उन्हनि में हिकिड़ो माण्हू हो जंहिंजी ॿांह भॻल हुई। उन खां पुछा कयूं, ॾे ख़बर तुंहिंजी ॿांह कीअं भॻी आहे? हुन चयो त सफ़र में असां चऊं पिया, अचानक असांजे काफ़िले सां गॾु वेझी हिकिड़ी सवारी गुज़री, जंहिंजे उन गुज़रण जे करे मूं जंहिं ते मां सवार हुयुसि, इहा सवारी ट्राह खाधो इन घोड़े या उठ किरी पियोसि, जंहिंजे करे मुंहिंजी ॿांह भॼी पई आहे। ख़बर न आहे त कहिड़ी शइ पासे में जल्दी गुज़री वई। ये शयूं भी पूरी थियूं। हाणे मुंहिंजे साईं खां सवाल कयूं, भला जी बैतुल मुक़द्दस ॾिसी आयो आहियां, ॿुधाए दरवाज़ा घणा आहिनि, दरियूं घणियूं आहिनि, रोशनदान घणा आहिनि? साईं जन फरमाइनि था, इन सवाल मां मोहम्मद खे कुझु बेचैन कयो। हाणे मां दरवाज़ा ॻणण त कोन वियोसि, दरियूं ॻणण त कोन वियोसि। साईं जन फरमाइनि था, अल्लाह मूंसां आसानी फरमाई, बैतुल मुक़द्दस मुंहिंजे साम्हूं अची वियो, इहे पर्दा हटी विया। मां ॾिसंदो ॿुधाईंदो वञां पियो त दरवाज़ा हेतिरा आहिनि, दरियूं हेतिरियूं आहिनि, रोशनदान हेतिरा। महबूब जो मेराज अल्लाह सी दुआ है, अल्लाह तबारक व तआला जल वाला शानु अवां सभिनी खे बिनी जान जूं भलायूं चङायूं नसीब फरमाए, बिनी जान जे परेशाननि खां अल्लाह महफूज़ फरमाए। वो आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।